अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी शावरिल खान हाणे रेस बालाजी खान मथा हमलो करे रेस बालाजी खान के मारे छॾींदो। छा रेस बालाजी खान हाणे मंठार के गोरे हाथ करे वठंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल है मेरी जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधे ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों मुंहिंजे टेस्ट को करें हाणे था पंहिंजी कहानी ईअं अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो वलील खान जेको आहे रेस शाहनवाज़ के साफ़ चई छॾींदो त तमामु जल्द जेको आहे हाणे मंठार असांखे मिली वेंदो। उन खां बाद जेको असां पाण ॿई फ़ैसिलो करे इन रेस बालाजी खान मथां हमलो करे रेस बालाजी खान खे मारे ऐं मां पंहिंजे बैट रावल जो प्लान कंदुसि। रेस शाहनवाज़ चवंदो त वलील खान तूं परेशान न थी। जॾहिं असांखे मंठार मिली वियो त उन खां बाद रेस बालाजी खान जो आख़िरी ॾींहुं हूंदो। उहो उन जे मथां पोइ हमलो करे ऐं उन खे मारे पंहिंजा सभु किताब पूरा कंदासीं। उन खे क़बर भेड़ो करे उन खे मारे छॾींदासीं। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त रेस बालाजी खान जेको आहे उहो हाणे पंहिंजा माण्हू वठी जबल जे पोयां निकिरी पवंदो। जबल खे चवंदो त तोखे हाणे कीअं बि करे मंठार असांखे गोरे ॾियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तो मंठार असांखे हथ करे न ॾिनो त पोइ उहो ॾींहुं तुंहिंजो आख़िरी ॾींहुं हूंदो। तोखे सिर्फ़ु 2 ॾींहंनि जो मोहलत आहे। अगरि जेकॾहिं 2 ॾींहंनि जो अंदरि तो मंठार असांजे हवाले कयो त ठीकु आहे। उन खां बाद न त तो भावल खान जो ओॾे लाश ईंदो। जबल खान चवंदो त रेस बालाजी खान तोखे मोकिला जेको करणो अथई कर वञी। भले तूं मुंहिंजे भाउ भावल खान खे मारे छॾ बहरहाल मां तोखे माफ़ करण वारो न आहियां न ई मां तोखे छॾण वारो आहियां। ईअं कॾहिं बि न थींदो। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे चाची मिठल खे सम्झाईंदो। चाची मिठल खे चवंदो त तोखे कीअं बि करे मूंखां नाराज़ न थियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तूं मूंखां नाराज़ थींदो त पोइ राबेल बि मूंखां नाराज़ थी वेंदो ऐं चाची मुरादा बि मूंखां नाराज़ थी वेंदो ऐं पोइ मां तव्हांजे आसिरे कॾहिं बि जी न सघंदुसि ऐं पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। मिठल खान चवंदो त मल्हार पुट तूं असांजे करे जेको आहे पंहिंजो पाण खे न मार न तूं पंहिंजो पाण खे को नुक़सानु पहुचा। छो जो रुॻो तूं जेको आहे पंहिंजी माउ खे सम्झा। उन खां बाद जेकॾहिं तो मां सुधरी वियो राबेल जे ख़िलाफ़ एक लफ़्ज़ बि न ॻाल्हाईंदुसि। उन खां बाद मां पंहिंजे धीउ जो संग तोखे ज़रूरु ॾींदुसि। दोस्तों उम्मीद है कहाणी आहे इन खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।